नाज़रीन, मुहर्रमुल हराम जो महीनो शुरू थियण सां ई पूरी दुनिया जीअं काज़ी अहमद ऐं भर पासे जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में अलम पाक सिंगारण सवारण वारो कमु जारी आहे। उन हवाले सां ॾिसूं था ज़ुल्फ़कार अली टांवरे जी हीअ रिपोर्ट। कल भी अलम तेरा ऊंचा रहा है, आज भी है और कल भी रहेगा। तेरा ऊंचा रहेगा, तेरा ऊंचा रहेगा। मुहर्रम जो महीनो शुरू थियण सां ई पूरी दुनिया जीअं काज़ी अमन ऐं भर पासे जे नंढनि वॾनि शहरनि ॻोठनि में हज़रत इमाम गाज़ी अब्बास अलमदार जा अलम पाक सिंगारण सवारण वारो कमु जारी आहे। अलम पाक सिंगारण वारे सामान जो विकिरो पिणु तेज़ी सां जारी आहे, जॾहिं त काज़ी अमन जे हर मोहल्ले चौक इमाम बारगान ऐं घरनि ते अलम पाक सजाए सवार करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हर साल असां मुहर्रमुल हराम जे पेड़ियुनि ॾियारनि में अलम पाक के सजाए पंहिंजे घरनि जे मथां हणंदा आहियूं, छो जो ही अलम पाक इस्लाम जी निशानी आहे। जीअं हर हिकु तनज़ीम जी सुञाणप जे लाइ उन जी का न का निशानी हूंदी आहे, ईअं इस्लाम जी जेका सुञाणप आहे उहो अलम अब्बास आहे। जॾहिं मौला गाज़ी शहीद पियो थिए त चवनि पिया त यज़ीदी फ़ौज आहे त अलम हुसैन जो हाणे किरी पियो, त अली जी न्याणी जेका बीबी ज़ैनब सलामुल्लाह उन जो जॾहिं इहा ॻाल्हि पहुती त हुन चयो मां अली जी दुआ थी कयां त जेसीं ताईं क़यामत ताईं घर घर ते हुसैन जो अलम बुलंद थींदो, इहो अलम कॾहिं बि किरंदो न। ऐं जेको उहा दुआ जी क़बूलत अॼु ॾिसी रही सॼी दुनिया त घर घर ते सुन्नी शिया मुस्लमान हता के हिंदू बि हुसैन जो अलम पंहिंजो सम्झी घर ते हणनि था। असां सभिनी मोमिनीन के अक़ीदतमंदनि खे इहो पैगाम ॾियणु चाहींदासीं, हीउ परचम इस्लाम आहे, हिन इस्लाम जी परचम खे पंहिंजे घरनि ते अलम लॻायो सजायो ऐं दुनिया वारनि खे इहो ॿुधायो त असां उसींदी आहियूं। ऐं दुनिया जे पूरे जंहिं बि कुंड कुड़छ में वञो मौला अब्बास जो परचम हयो वेंदो, दुनिया वारा हणंदा आहिनि ऐं पंहिंजे घरनि जे मथां पंहिंजे औताकनि जे मथां इमाम बारगान में परचम अब्बास खे सवारे वेंदो आहे, ताकी दुनिया वारनि खे इहो सबूत ॾींदा त असांजो मौला अब्बास अलैहिस्सलाम बाबुल हवाइज ऐं असांजूं हाजतूं पूरियूं कंदो आहे। कैमरामैन साजिद टांवरे सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरे, धरती टीवी न्यूज़, काज़ी अमन।